शाह अस्त हुसैन, बादशाह अस्त हुसैन, दी अस्त हुसैन, दी पनाह अस्त हुसैन, सरदाद न दाद दस्त दर दस्ते यजीद, अक्का के बिनाए ला इलाह अस्त हुसैन, अस्त हुसैन। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अस्सलामु अलल हुसैन व अला अली इब्नुल हुसैन व अला औलादिल हुसैन व अला अस्हाबिल हुसैन। अस्सलामु अलैकुम नाज़रीन, धरती टीवी पारां माह मुहर्रमुल हराम जी ख़ुसूसी नशरियात सलाम या हुसैन में आऊं आहियां अव्हां जी मेज़बान सैयदा उम्मे अबीहा ऐं मूंसां गॾु मौजूदु आहे काशिफ़ मेहदी सियाल। नाज़रीन, अॼु असां गुफ़्तगू कंदासीं असहाबे इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे उनवान ते, ऐं इन ई उनवान ते असां गुफ़्तगू करण जे लाइ मदऊ कयो आहे क़िबला साईं मोहसिन ज़फ़र अली साहब खे। क़िबला अस्सलामु अलैकुम। वालेकुम अस्सलाम। साईं ख़ैरियत सां आहियो? अल्हम्दुलिल्लाह। क़िबला, गुफ़्तगू जो आगाज़ करण ते तव्हां खां पहिरियों सुवाल कंदासीं त असहाबे इमाम हुसैन जे अंदरि उहा कहिड़ी शइ हुई जंहिं उन्हनि खे पंहिंजो पाण इमाम हुसैन मथां क़ुर्बान करण जो हौसलो ॾिनो? करबला जे अंदरि या तव्हां अगरि दुनिया जूं कहिड़े बि तरीक़ो खणी ॾिसो, उन में जेके बि अॻवान आहिनि, उन्हनि जा जेके बि जानिसार आहिनि, उहे जेके बि अॻवान आहिनि उहे पंहिंजे असहाबनि जे ज़रिए ई कामयाबु ऐं कामरान थिया आहिनि। करबला जे अंदरि जेके असहाब आहिनि उन्हनि जो निरालो हिकिड़ो अंदाज़ आहे, उन्हनि जो निरालो हिकिड़ो किरदारु आहे, उन्हनि जी जेका तारीख़ आहे, उन्हनि जी जेका ता क़यामत ताईं रहंदड़ हिकिड़ी हिस्ट्री आहे, उन्हनि जो हिकिड़ो कैरेक्टर आहे, उहो हिकिड़ो बहितरीनु असां सभिनीनि जे लाइ हिकिड़ो नमूने अमल आहे। उन जे लाइ चंद शयूं मां तव्हांजी ख़िदमत में बयानु कंदुसि। सभ खां पहिरियां उन्हनि जे अंदरि जेका हिकिड़ी ख़ुशूसियत हुई उहा हुई त ख़ुदा जी तरफ़ उन्हनि जी रग़बत तमामु घणी हूंदी हुई। अगरि तव्हां तारीख़ पढ़ी ॾिसो त तव्हांखे मिलंदो त शब आशूर तव्हांखे हर असहाब जे ख़ैमे में गिरियाओ ज़ारी मिलंदो। फ़क़ति ऐं फ़क़ति तव्हांखे इहो मिलंदो त उन्हनि सभिनि जे जेका ख़ैमनि में शब नमाज़ शब जूं दुआऊं, हिकु राति आख़िरी जेका राति हुई उहा इबादत जे लाइ जेका त वरिती हुई। इहा जेका ख़ुदा जी तरफ़ रग़बत आहे, इहा फ़क़ति इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी तरफ़ या अहल बैत जी तरफ़ खां न हुई, बल्कि असहाब जी तरफ़ खां बि हुई। जॾहिं आशूर बर्पा थी वियो ऐं आशूर जी बर्पा थियण खां बाद में शाम ग़रीबा जे वक़्तु इमाम जनाब सैयदा ज़ैनब सलामुल्लाह अलैहा ख़ुदा जी तरफ़ां ख़ुदा खां दुआ कनि थियूं, ख़ुदा जे हुज़ूर इहो शुक्रानो अदा कनि थियूं, ए ख़ुदाया असांजी हीअ क़ुर्बानी पंहिंजी बारगाह में क़बूल फरमा। यानी हीअ जेको करबला जे अंदरि इमाम हुसैन अलैहिस्सलाम जा असहाब आहिनि, ईअं न आहे त जेके शहीद थी विया आहिनि फ़क़ति उहे असहाब आहिनि, न, जेके असीर थी विया आहिनि उहे बि असहाब आहिनि, उहे बि इमाम अलैहिस्सलाम जा साथी आहिनि। इन करे जेका पहिरीं ख़ुशूसियत उन्हनि असहाबनि मंझां हुई, उन्हनि साथियुनि में हुई इमाम हुसैन अलैहिस्सलाम में, उहा हुई त ख़ुदा जी तरफ़ उन्हनि जी रग़बत तमामु घणी हूंदी हुई। उन खां बाद में जेका उन्हनि जी अंदरि ॿी ख़ुशूसियत हूंदी त उन्हनि जी जेका बसीरत हूंदी ऐं फ़िक्री रुशद हूंदो, अक़ली रुशद हूंदो, उहो तमामु घणो बुलंद हूंदो हो। उन ज़माने में तव्हां ॾिसंदा त ईअं न आहे त जेको लश्कर यज़ीद हो, लश्कर यज़ीद को बेनमाज़ी हो या उहे उन्हनि में हाजी न हुआ, उहे हज बि कंदा हुआ, ज़कात बि ॾींदा, नमाज़ बि पढ़ंदा। इवन एसि ताईं जो नमाज़ ज़ुहर जो जॾहिं वक़्तु थियो आहे रोज़े आशूर, त उन्हनि मां बि कुझु माण्हुनि नमाज़ अदा कई आहे। दुरुस्त ईअं आहे त लेकिन जेके इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी जेको आहे त लश्कर में असहाब हुआ, उन्हनि जे अंदरि जेका बसीरत आहे, फ़िक्री रुशद आहे, उहो बुलंदो बाला आहे, रूहानी आहे। जी, ज़ुहैर इब्न क़ैन जो मिसाल आहे। ज़ुहैर इब्न क़ैन जो मिसाल तव्हांजे साम्हूं आहे त ज़ुहैर इब्न क़ैन त इमाम हुसैन अलैहिस्सलाम सां गॾु मदीने खां या मके खां गॾु न आया हुआ। ज़ुहैर हज जे नियत सां अलॻि सां जेको आहे त आयो हुयो। ज़ुहैर पाण चवे थो त इमाम हुसैन अलैहिस्सलाम मके खां असां जेको आहे त गॾु गॾु पिया अचूं। मुंहिंजे काफ़िले जो पड़ाव हूंदो हो, इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो पड़ाव बि थोरो मूंखां अॻिते, असांजो जेको पड़ाव हूंदो अॻिते पोइते हूंदो हो काफ़िले जो। लेकिन इमाम हुसैन अलैहिस्सलाम हिकु घड़ी मूंखे सॾायो ऐं मां बाद में इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी तरफ़ रग़बत कई ऐं उन खां बाद में इमाम जी हिकिड़ी मुलाक़ात में ई हू इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो शीदाई थी वियो। ईअं ई वहब क़ल्बी जो मिसाल आहे। इन करे बसीरत ऐं फ़िक्री रुशद जेको इमाम अलैहिस्सलाम जे असहाब मंझां आहे, उहो एतिरो बुलंद ऐं बाला आहे जो उन जो मिसाल असांखे अॼु ताईं तारीख़ में नथो मिले वाक़ई। उन खां बाद में जेका उन्हनि इमाम अलैहिस्सलाम जे असहाब में टीं ख़ुशूसियत हुई, उहा जानिसारी हुई, ईसार ऐं फ़िदाकारी हुई। शब आशूर जनाब अबुल फज़ल अब्बास पंहिंजे हाशमी जवाननि खे चवनि था त असां हिते जेको आहे त चंद तमामु घटि तइदाद में हाशमी जवान आहियूं, ईअं न थिए जो जेके असहाब आहिनि इमाम अलैहिस्सलाम जा असांखां तइदाद में वधीक आहिनि।
ईअं न थिए जो सुभाणे असांखे माण्हू जेको आहे कुझु चई विझनि त इमाम अल इस्लाम जा पंहिंजा साथी घटि हुआ ऐं इमाम अल इस्लाम जा जेके ॿिया साहबी आहिनि उहे वधीक आहिनि। त उन्हनि सभिनि चयो त ए अबुल फज़ल अब्बास, ए असांजा सालार, असां सुभाणे सभ खां पहिरियां वेंदासीं ऐं सभ खां पहिरियां जान जेका निछावर थींदी उहा असांजी थींदी। इन जानिसारी में, ईसार ऐं फ़िदाकारी में जेको तमामु आला क़िस्म जो मिसाल आहे उहो जनाब अबुल फज़ल अब्बास जो ख़ुदि जो मिसाल आहे। त 3 ॾींहंनि जी प्यास आहे ऐं एतिरो शिदत आहे, उनजे बावजूदि बि दरियाए फ़ुरात ते वञनि था जो जनाब अब्बास जेको आहे त पंहिंजे बुक में पाणी खणनि था ऐं उछलाए ॾियनि था। इवन एसि ताईं जो जनाब अबुल फज़ल अब्बास जो जेको घोड़ो आहे उहो घोड़ो बि पाणी नथो पीए। एतिरो जानिसारी ईसार जो मिसाल असांखे दुनिया में नथो मिले। उन खां बाद में इमाम अल इस्लाम जे असहाब में जेका ॿी ख़ुसूसियत आहे उहा इहा त हुर्रियत पसंदी आहे उन्हनि जे अंदरि। जेको मौजूदा ज़ुल्म आहे ऐं ज़ालिम आहे उन्हनि खां उन्हनि जी बेज़ारी आहे। हुर्रियत पसंदी में हू ईअं चवनि था त असां हिन हुर्रियत पसंदी में पंहिंजी जान निछावर कंदासीं, हिन मक़सद तां क़ुर्बान थींदासीं, लेकिन असां हिन ज़ुल्म ऐं ज़ालिम निज़ाम जे आॾो पंहिंजो सर न झुकाईंदासीं। इन करे हुर्रियत पसंदी इमाम अल इस्लाम जे असहाब मंझां बि हिकु ख़ुसूसियत उहा हुई। उन खां बाद इमाम अल इस्लाम जी जेका ख़ुसूसियत उन्हनि खां जेका सभ खां बहितरीनु ऐं तमामु आला ख़ुसूसियत हुई उहा शिजात ऐं दिलेरी हुई। शिजात ऐं दिलेरी में हिकिड़ो लश्कर यज़ीद जो हिकिड़ो बंदो आहे, उहो चवे थो त मां दुनिया में अॼु ताईं ज़िंदगी में अहिड़ो माण्हू न ॾिठो आहे जो उन जा तमामु असहाबी क़तल थी विया हुजनि, उन जा तमामु उनखे पाण ख़बर हुजे त हीउ एतिरो वॾो लश्कर आहे, हज़ारनि जी तइदाद में लश्कर आहे ऐं मां उन्हनि जे मुहासिरे में आहियां। सभु मुंहिंजे चौगिर्द आहिनि, मां उनजे मुहासिरे में आहियां, लेकिन मां उनखे एतिरो शुजा ॾिठो हुजे, मां उनखे एतिरो दिलेर ॾिठो हुजे। माना डप बि आहे, ख़तरो बि आहे, मौत आहे, चारों तरफ़ जेको आहे लाशा आहिनि, पोइ बि जेको इमाम हुसैन जी बात बिल्कुलु। त उते हू चवे थो त इमाम अल इस्लाम जंहिं अंदाज़ सां हमिलो कनि था असां सभु हैरान थी वियासीं, असां सभु थी वियासीं त हीउ कहिड़ो हमिलो आहे। असांखे जेको आहे त यादि अची वियो त हीउ त वाक़ई हुसैन इब्न अली आहे ऐं जेको शुजात आहे, दिलेरी आहे। माना इन में असांखे ज़रे बराबरि बि इहो महसूसु न पियो थिए त हीअ करबला का एॾी बर्पा थी वई आहे ऐं हुसैन इब्न अली खे माना ज़रे बराबरि बि इन शइ जो माना उनजे जिस्म ते इन शइ जो को बि थकावट न आहे। हू पाण बयानु करे थो जॾहिं शिमर मलऊन इहो सॼो मक़ाम मंज़र ॾिठो आहे त हाणे हू पंहिंजे लश्कर चवे थो त बुज़दिलो तव्हां कंहिंसां था वेठो, तव्हांखे छा ख़बर न आहे त हीउ जेको आहे त अली इब्न अबी तालिब जो फ़र्ज़ंद आहे, हीउ तव्हांखे हीअं हथु कोन ॾींदो। पोइ हू चवे थो त असांखे शिमर हुकुम कयो त तव्हां घोड़नि ते सवार थी वञो ऐं घोड़नि ते तव्हां पंहिंजा तीर अंदाज़ विहारियो। उन खां बाद में हीउ चवे थो त सभु चौधारी फिरी वञो ऐं सभिनी जेको आहे त मिली करे असां इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे मथां असां तीरनि जी बरसाति कई आहे। उन खां बाद में इमाम हुसैन अलैहिस्सलाम ते आसमानी निदा आई आहे त ए हुसैन हाणे बसि ऐं हाणे तव्हांजो इम्तिहान ए मुतमइन नफ्स वारा पलटी अच ख़ुदा जी तरफ़, तुंहिंजो रब तोखां राज़ी आहे ऐं तूं पंहिंजे रब खां राज़ी आहे। त शुजात ऐं जेका दिलेरी आहे इमाम अल इस्लाम जी जेका असहाब में आहे, इवन इमाम अल इस्लाम जी ख़ुदि में आहे, इहा आला कमाल जी आहे। उन खां बाद में जेका इन शुजात ऐं दिलेरी में इहो फ़क़ति करबला ते महदूद न आहे, इहा करबला खां बाद बि महदूद आहे। इहो करबला खां बाद में बि जारी आहे, एसि ताईं जारी आहे जो जॾहिं जनाब सैयदा दरबार यज़ीद में पुॼे थी त माण्हुनि खे जेको आहे त अली इब्न अबी तालिब जा ख़ुतबा यादि अची वञनि था, अली इब्न अबी तालिब जा लहजो यादि अची वञे, माण्हू इहो ई चवनि था त क़यामत अची वई आहे जो अली जे लहजे में, अली जे लहजे में माण्हू केरु औरत आहे जेका अली जे लहजे में जेको आहे त ख़ुतबा ॾिए थी। त हीउ जेको आहे इवन एसि ताईं जो तारीख़ लिखियो आहे जो यज़ीद परेशान थी वियो त हिन औरत खे केरु ख़ामोश कराए, ईअं न थिए जो हीअ जेका मुंहिंजा हवारी आहिनि इहे मुंहिंजे ख़िलाफ़ ई तलवारूं जेको आहे कढी बीह रहनि। बिल्कुलु। ऐं इमाम सजाद अल इस्लाम जो इन सॼे असीरी में हिकिड़ो ई ख़ुतबो आहे, उहो एतिरो ख़ुतबो मशहूरु आहे तारीख़ में, एतिरो ख़ुतबो मशहूरु आहे इमाम अल इस्लाम जो उन हिकु ख़ुतबे जे करे यज़ीद खे इन ख़ुतबे खां पहिरीं मालूम हो त इहो ख़ुतबो मुंहिंजे तख़्त खे उल्टे सघे थो। ऐं असां गुफ़्तगू करे रहिया आहियूं असहाब इमाम हुसैन ते। इहो कीअं मुमकिन आहे जॾहिं असहाब इमाम हुसैन ते गुफ़्तगू कई वञे त हज़रत हुर जो ज़िक्र न कयो वञे। हुर यानी आज़ाद, हुर्रियत पसंद। इमाम जो हर एक सिपाही, इमाम जे हर लश्कर में हर एक असहाब हुर्रियत पसंद हुयो, आज़ाद हुयो, इमाम ते जान निछावर करण वारो हुयो, इमाम सां इश्क रखण वारो हुयो ऐं इश्क जे कमाल ते मंज़िल ते पुगल हुयो त क़िबला जीअं फरमायो शब आशूर जॾहिं इमाम सभु दिया बुझाए छॾिया, इमाम उन्हनि खे चयो जेको वञणु चाहे थो हलियो वञे, मां जन्नत जी ज़मानत थो ॾियां त कोई बि नथो वञे। यानी हुसैन जी मारिफत रखंदे, हुसैन खे सम्झंदे इहो ई जवाबु था ॾियनि त ए आका हुसैन अगरि असां हलिया वियासीं त रोज़ महशर रसूल ख़ुदा
ख़ुदा खे ऐं जनाब सैयदा खे छा मुंहुं ॾेखारींदासीं। क़िबला सवालात जो सिलसिलो जारी रखंदे मां तव्हां खां सवाल कंदमि त हज़रत हुर यज़ीदी लश्कर में हुया। हज़रत हुर जो यज़ीदी लश्कर वापसि अचणु, इमाम हुसैन जे क़दमनि में किरणु, ऐं जॾहिं क़दमनि मां उथनि था अलैहिस्सलाम था बणिजी वञनि, त इन में करीमनि जी करीमी जी कहिड़ी वॾी मिसाल नज़र थी अचे ऐं असां लाइ इन में छा सबक़ु आहे? जनाब हुर अलैहिस्सलाम जो जेको लश्कर इमाम हुसैन जी तरफ़ अचणु आहे, इन जी तरफ़ जेको आहे त पस मंज़र में ॿ वाक़िया आहिनि, उहो बयानु करणु बहितर सम्झां थो। सभ खां पहिरियों इहो आहे त यज़ीद जी तरफ़ां मख़सूसी तौर ते 1000 जे लश्कर तइदाद हुर खे इहो तइनात थियो त तव्हां वञो ऐं हिकु अहिड़े मक़ाम ते इमाम हुसैन खे रोकियो वञे जिते न पाणी हुजे, न कंहिं क़िस्म जी छांव वग़ैरह हुजे, उते तव्हां हुसैन खे रोकियो ऐं हुसैन खे जेको आहे त तव्हां वापसि मदीने जी तरफ़ वापसि थियण जे लाइ मजबूर कयो। तारीख़ लिखियो आहे त मक़ाम ज़ुबाला अहिड़ो मक़ाम आहे जिते इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम उते हुर अलैहिस्सलाम जेको उते आया आहिनि। एसि ताईं हुर आहिनि, यज़ीदी लश्कर जा सिपाही सालार न आहिनि, लेकिन कमांडर ज़रूरु आहिनि। ज़ुरैर इमाम जो सहाबी आहे, ॾिसे थो त हिकिड़ो वॾे लश्करनि जो घोड़नि ते, वॾनि 1000 घोड़नि ते मुश्तमिल हिकिड़ो लश्कर आहे, अचे थो असांजी तरफ़ अचे थो। इमाम अलैहिस्सलाम उन मक़ाम ज़ुबाला जे खां थोरो ई उते फ़ासिले ते हिकिड़ो दरिया हो, उन दरिया ते इमाम अलैहिस्सलाम चयो आहे त तव्हां हितां पूरो मुकमल जेके बि तव्हां वटि मशकीज़ आहिनि, जेको कुझु बि तव्हां वटि पाणी जो ज़ख़ीरो आहे, हितां तव्हां करे वठो ऐं पाणी वग़ैरह तव्हां भरे वठो। सभई पाणी भरे वठनि था ऐं जेको बि जंहिं वटि जेका बि शइ हुई मशकीज़ा वग़ैरह उन्हनि भरे वरिता। जीअं हुर आयो त सभ खां पहिरियां जीअं कलाम थियो, कलाम थियण खां बाद में उन टाइम नमाज़ ज़ुहिर जो वक़्तु थियो। मुअज़्ज़िन आज़ान चई, आज़ान चवण खां बाद में इमाम हुसैन चवनि था त ए हुर नमाज़ जो वक़्तु आहे, तव्हां बि नमाज़ पढ़ी वठो, असां बि नमाज़ पढ़ी वठूं था। त हुर इमाम अलैहिस्सलाम जी अज़मत खां वाक़िफ़ हो। चवनि था त मौला असां तव्हांजी इक़्तिदा में नमाज़ अदा कंदासीं, हीअं कीअं मुमकिन आहे त फ़र्ज़ंद रसूल मौजूदु हुजे ऐं असां उन जी इक़्तिदा खां बग़ैर नमाज़ अदा कयूं। बिल्कुलु। त तारीख़ लिखियो आहे त हुर जो लश्कर जेको आहे त इमाम अलैहिस्सलाम जी इक़्तिदा में नमाज़ अदा कई आहे ऐं नमाज़ ज़ुहिर खां बाद में कलाम शुरू थियो आहे। अच्छा, इन खां पहिरियां जेको आहे नमाज़ खां पहिरियां हीअ सभु साकंदा अचनि था। इमाम महसूसु कयो आहे त इन्हनि खे तमामु घणी प्यास आहे ऐं इन जा घोड़ा बिल्कुलु उञायल आहिनि। त इमाम अलैहिस्सलाम वटि जेको बि पाणी ज़ख़ीरा थियल इमाम अलैहिस्सलाम फरमायो त तव्हां इन्हनि सभिनि खे पाणी पीआरियो, इन्हनि सभिनि खे सभु उञायल आहिनि, इवन एसि ताईं जो घोड़नि खे बि तव्हां सैराब करे छॾियो। त हुर जी लश्कर मां हिकिड़ो बंदो आहे अली इब्न तला या तलाल, हिकिड़ो शख़्स आहे। उहो चवे थो त मां आख़िरी लश्करनि मंझां हुउसि, आख़िर मां पहुतुसि। जेसिताईं मां पहुतुसि तेसिताईं सभु माण्हू सैराब थी चुका हुआ, सभु जानवर सैराब थी चुका हुआ। इमाम अलैहिस्सलाम जी नज़र मूं ते पहुती त इमाम अलैहिस्सलाम मूं ॾांहुं इशारो कयो, तव्हां हेॾां अचो। त इमाम चयो त हीउ फलाणो उठ आहे, इन उठ में जेको आहे इनखे हेठि विहारियो, हिते मशकीज़ो आहे, इन मशकीज़े मां तव्हां बि सैराब थियो, पंहिंजे जानवर खे बि सैराब करियो। त हू चवे थो त मां छो त थकल हुउसि ऐं माना बेहोश थियण जे क़रीब हुउसि। उन खां बाद में इमाम अलैहिस्सलाम जी ॾिठो त मां जी मशकीज़ जो ढकणु खोलियो ऐं मशकीज़े में जीअं मां पाणी वात में विझण वारो हुउसि त पाणी मुंहिंजे वात में जे बजाए ज़मीन ते किरी पियो। त इमाम अलैहिस्सलाम ख़ुदि हली आया ऐं इमाम अलैहिस्सलाम मूंखे ऐं मुंहिंजे जानवर खे ख़ुदि पाणी पीआरियो आहे। त हीअ जेको ओवरऑल सीनरी इमाम अलैहिस्सलाम जेको हीअ अख़लाक़, इमाम अलैहिस्सलाम जी आला अज़मत भरियो अख़लाक़ रवैयो, हुर ऐं हुर जे लश्कर ॾिठो। सभ खां पहिरियों जेको हुर जो इमाम अलैहिस्सलाम जी तरफ़ अची वञणु आहे, उहो अक़ली तौरु इते ई हुर अलैहिस्सलाम जो, हुर जो इमाम अलैहिस्सलाम जी तरफ़ पहिरियों जो क़दम आहे, उहो इहो ई मक़ाम हो। नमाज़ खां बाद में जीअं कलाम शुरू थियो, कलाम शुरू थियण खां बाद में इमाम अलैहिस्सलाम खे हुर चवे थो त ए फ़र्ज़ंद रसूल, तव्हां जेको आहे त वापसि हलिया वञो, असांखे हुकुम आहे ऐं न त ॿी सूरत में तव्हां असांजो लश्कर वधीक आहे ऐं तव्हां जेको आहे त इहो बि मिले थो त जॾहिं हुर यज़ीदी लश्कर मां इमाम जे लश्कर ॾांहुं वञनि था, जॾहिं कंहिं दुश्मन जे लश्कर मां को माण्हू ईंदो आहे, भले पोइ इस्लाह वठी अचे या कंहिं साज़िश जे तहत अचे, जॾहिं हू ईंदो आहे त उनखां पुछियो वेंदो आहे, इंसान जे ज़हन में हूंदो आहे त आया ईअं थी सघे थो त उहो असांखे नुक़सानु पहुचाइण आयो हुजे, असांजे दोस्त जी रूप में अची करे असांखे चवे त हा मां हाणे तव्हां ॾे थो अचणु चाहियां, तव्हांजो थो थियणु चाहियां, लेकिन इंसान जे ज़हन में हूंदो आहे त शायदि ही असांजो दुश्मन हुजे, शायदि असांखे मारणु चाहींदो हुजे, शायदि कंहिं यज़ीदी लश्कर शायदि कंहिं साज़िश तहत मोकिलियो हुजे हुर खे। ऐं इहो बि मिले थो त हर हिकु हुर खे रोकियो आहे, सभिनी चयो अथसि त
हुर छा लाइ आयो आहीं, तूं त यज़ीदी लश्कर जो आहीं, तूं त इमाम हुसैन जी आवाज़ छा थी अचे। अॻ में हज़रत हुर इहो ई चयो हो त मुंहिंजे अखियुनि ते पटियूं ॿधियूं वञनि, पंहिंजे पुटनि खे चयईं त मूंखे हुसैन जे लश्कर ॾांहुं वठी हलो, लेकिन मां शर्मिंदा आहियां हुसैन खां, छो जो मूं हुसैन जी सवारी करबला जी सरज़मीन ते रोकी हुई। हज़रत हुर पटियूं ॿधनि था, हथ ॿधनि था ऐं चवनि था त मूंखे क़ैदियुनि वांगुरु इमाम हुसैन ॾांहुं वठी वञो, ऐं मूंखे इहो मतिलबु लॻे त आउं शर्मिंदा आहियां। त हज़रत अब्बास रोकनि था, सभु रोकनि था, हिकिड़ी आवाज़ थी अचे त हुर खे छॾियो वञे, छो जो हुर हाणे मुंहिंजी मारिफत हासिल करे चुको आहे। त इते जीअं इमाम अलैहिस्सलाम सां हम कलामी थी आहे, हम कलामी थियण खां बाद में इमाम अलैहिस्सलाम चयोसि, इमाम अलैहिस्सलाम हुर खे चयो त ए हुर, तुंहिंजी माउ तुंहिंजे गम में रोए, मुंहिंजे घोड़े जी लगाम छॾ। अल्लाहु अकबर। सम्झी वियो हुयो। त इहो जेको लफ़्ज़ आहे असांजे ज़बान में, असांजे अॼु जे माहौल में घटि आहे, उन ज़बान में ईअं सम्झो त जंगजूअनि जे लाइ ईअं सम्झो त हिकिड़ी वॾी शइ हूंदी, माना उन जे लाइ सम्झो उनखे तव्हां क़तल करे छॾियो इहो लफ़्ज़ चई करे। मां थिए त हुर जेको आहे त इमाम अलैहिस्सलाम खे ख़ामोशी सां ॾिसनि था ऐं चवनि था त ए फ़र्ज़ंद रसूल, अगरि तव्हांजी जॻह ते को ॿियो अरब जंगजू हुजे हा त मां उनखे साॻियो ई जवाबु ॾियां, पर मां न ईअं न चवंदुसि, छो त मां तव्हांजी वालदा जी अज़मत खां बख़ूबी आगाह आहियां। ऐं इमाम सम्झी विया हुया त चवनि था त मां तव्हांखे इहो जवाबु न ॾींदुसि, छो त मां तव्हांजी वालदा जी अज़मत खां वाक़िफ़ आहियां। उन खां बाद में शब आशूर जेको कुझु बि थियो आहे, ऐं उन खां बाद में अचनि था, वापसि अचनि था, शुब आशूर अचनि था ऐं इमाम अलैहिस्सलाम खां माफ़ी वठनि था। सभ खां पहिरीं क़ुर्बान थियो आहे, सभ खां पहिरियां चवनि था त मौला मां शर्मिंदा आहियां, मूंखे जेको आहे त तव्हां इजाज़त ॾियो। इन में जॾहिं अचनि था त इमाम अलैहिस्सलाम खे चवनि था मौला बसि हिकिड़ी शइ आहे, उहा तव्हां मुंहिंजी थोरी वाज़े कयो। त जॾहिं मां कूफ़े खां निकिरां पियो त मुंहिंजे कननि में हिकिड़ो आवाज़ु पियो त ए हुर, तोखे जन्नत जी बिशारत मुबारक हुजे। त मौला मूंखे तव्हां ॿुधायो त इहा मूंखे बिशारत कीअं ॾिनी हुई? त इमाम अलैहिस्सलाम फरमायो त तोखे मुबारक हुजे, या तोखे बिशारत नाना रसूलुल्लाह ॾिनी हुई, ऐं इहा बिशारत तोखे जेको हिदायत जो जेको तोखे रस्तो हुयो, इहो कूफ़े खां ई तोखे आगाह थी वियो हुयो, ऐं असांजे लश्कर में तूं शामिलु थींदे इहो तोखे कूफ़े खां ई नाना रसूलुल्लाह तुंहिंजे कन में तोखे विझी छॾियो हुयो। उन खां बाद में हुर इन मक़ाम ते अचण खां बाद में जॾहिं शर्मिंदा थियो आहे, इमाम अलैहिस्सलाम खां माफ़ी वरिती आहे, इमाम अलैहिस्सलाम उनखे जेको आहे त बाज़ू खां मथे खयो आहे ऐं इहो चयो आहे त ए मुंहिंजा भाउ हुर मथे उथो ऐं तव्हांजी जेका तौबा ख़ुदा क़बूल करे वरिती आहे। उन खां बाद में सुबुह जॾहिं सुबुह आशूर थी आहे त उहो चवे थो त मौला मूंखे तव्हां इजाज़त ॾियो ऐं मां जेको आहे त हलियो वञा। ऐं क़िबला सां ब्रेक ते वञण खां पहिरीं हिकिड़ो मुख़्तसिर नओं तव्हां खां पुछंदुमि त इन वाक़िए मां हज़रत हुर जो वापसि अचणु, बख़्शिजी वञणु, अलैहिस्सलाम थी वञणु, इन में असां लाइ छा नसीहत आहे? इन में असांजे लाइ इहा नसीहत आहे त असांखे कॾहिं बि पंहिंजे गुनाहनि मां मायूस न थियणु घुरिजे, छो त असांजे गुनाहनि खां वधीक ख़ुदा जी रहमत आहे। सुभान अल्लाह, बेशक। ऐं असां वटि बहितरीनु ज़रियो उम्मत मुस्लिमा वटि अहल बैत अलैहिस्सलाम आहे। अहल बैत जे ज़रिए असां ख़ुदा ताईं आराम सां पहुची सघूं था, ऐं ख़ुदा जी जेका रहमत आहे तमामु तर वसी आहे। क़ुरान में आयत पाए वस्तगफिरुल्लाह इन्नल्लाह कान गफ़ूरन रहीम। बिल्कुलु। ऐं इन करे को बि इंसान मायूस न थिए, ऐं केतिरो बि गुनाहनि में ॿुॾल आहे अहल बैत जे दरवाज़े ते अची वञे, सदके दिलि सां ख़ुलूस नियत सां अचे, ख़ुलूस नियत सां जेको बि अची वञे हुर अलैहिस्सलाम ते। ऐं बेशक हू त करीमनि जा करीमनि, हुननि जे दर ते जेके बि गुनहगार आया उहे बख़्शिजी विया, हुननि जे दर ते जेके आया उहे जेको आहे दुनिया में बि कामयाबु थिया, हुर अलैहिस्सलाम बणिजी वञे थो पियो। क़िबला असहाब इमाम हुसैन जो ज़िक्र करे रहिया आहियूं, हूअं त तमामु असहाब इमाम हुसैन अलैहिस्सलाम जेके आहिनि उहे अज़ीम आहिनि, क़िबला ख़ूबसूरत बि ॾाढी ख़ूबसूरत कई है, हर हिकु असहाब खे वाज़े कयो। पर ज़िक्र कंदा हलूं त असहाब इमाम हुसैन में हिकु साहब अहिड़ो बि आहे जेको 85 सालनि या 75 सालनि जी उमिरि मिले थी तारीख़ में हुनजी, ऐं उहो जेको आहे आसान ज़ुबान में चइजे थो पोड़ो आहे ऐं हौसला जवान अथसि, ऐं इमाम हुसैन मथां पंहिंजे पाण खे क़ुर्बान करण लाइ तयारु आहे। त हीअ मार्फत कीअं हासिलु थी, हीअ कहिड़ो मक़ाम आहे? हबीब इब्न मुज़ाहिर असदी इमाम अलैहिस्सलाम जो नंढपण जो दोस्त आहे। हबीब इमाम अलैहिस्सलाम जे उन्हनि दोस्तनि मंझां आहे जंहिंसां इमाम अलैहिस्सलाम दिलनि जा राज़ ॻाल्हाईंदा हुआ, ऐं हबीब इमाम सां पंहिंजे दिलनि जा राज़ ॻाल्हाईंदो हो। जी, हीअ चवंदा आहिनि त ज़िंदगी में हिकिड़ो दोस्त अहिड़ो ज़रूरु हुजे जेको नंढपण खां वठी जन्नत जे रास्तनि खां असांखे वाक़िफ़ ज़रूरु। ऐं ॾाढो ख़ूबसूरत शेर बि आहे, बेतकल्लुफ़ जिसे मक़तल में बुलाया जाए, दोस्त ऐसा हो हबीब इब्न मज़ाहिर जैसा। त हबीब जी जेका ज़िंदगी आहे उहा मुंहिंजे हिन वक़्त जे हिकिड़े मुख़्तसिर मुताले में मां हिन वक़्त ताईं इहो हबीब खां वधीक आशिक़ इमाम हुसैन न ॻोल्हे सघियो आहियां। अल्लाह हबीब इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो सभ खां वॾो आशिक़ हो,
अरब जे क़दीम ज़बाननि में हिकिड़ी रिवाजु हूंदो हो, अॼु बि असां वटि असांजे सिंधी मुआशरे में इहो रवाज़ु आहे त जेके बुज़ुर्ग माण्हू आहिनि या थोरो उमिरि रसीदा थींदा आहिनि त पंहिंजी ॾाॾी खे ख़िज़ाब कंदा आहिनि। त तारीख़ मुख़्तलिफ़ किसा लिखिया आहिनि, मुख़्तलिफ़ जेका वाक़ियात लिखिया आहिनि। हिकिड़ो वाक़ियो इहो बि लिखियो आहे त जॾहिं ख़बर पवे थी हबीब इब्न मुज़ाहिर खे कूफ़ा में, ऐं त इमाम हुसैन अलैहिस्सलाम करबला अची चुका आहिनि, इमाम हुसैन अलैहिस्सलाम जेको आहे त जंग छिड़ी चुकी आहे, त हबीब उन वक़्तु मेहंदी जी दुकान ते बीठा हुआ। हबीब मेहंदी जी दुकान ते जीअं बीठा हुआ ताकी मेहंदी वठनि ऐं पंहिंजी इन सफ़ेद ॾाॾी खे ख़िज़ाब करे सघनि। त जीअं मुस्लिम बिन औसजा उनखे ॿुधायो आहे त हे हबीब छा तोखे ख़बर न आहे त करबला बर्पा थी चुकी आहे ऐं असांजे वक़्त जे इमाम असांजी जेको आहे त असांखे सॾे रहिया आहिनि ऐं असांजी जेको आहे त उते ज़रूरत आहे। इहो बि मिले थो किथे किथे त इमाम ख़त बि लिखियो आहे। त हाणे जेको मेहंदी हथ में आहे त मेहंदी वापसि कनि था ऐं चवनि था त ए हबीब हाणे तुंहिंजी जेका ॾाॾी आहे इहा तुंहिंजे ई खून सां ख़िज़ाब थींदी ऐं हाणे हलो, छो त हाणे तुंहिंजे पंहिंजे यार जो सॾु थियो आहे, जेसिताईं उते तूं नथो पहुचे तुंहिंजे मथां तुंहिंजी ज़िंदगी हराम आहे। हाणे जीअं हबीब घर अचे थो त हबीब तयारी करे थो वञण जी सफ़र जी, त हबीब जी जेका घरवारी चवे थी, पुछेसि थी केॾांहुं थो वञी? चवे थो त मां वञा थो करबला में, नैनवा में इमाम जो सॾु थियो आहे मुंहिंजो। त चवे थी तुंहिंजी हेतिरी उमिरि थी वई आहे ऐं तुंहिंजी अञा ताईं जेको आहे त उहा दीवाननि वारी जेको आहे ॻाल्हियूं तूं करी ऐं जेके दीवाना ॻाल्हियूं कंदा आहिनि, तुंहिंजी जवानी वारी अञा शयूं न वयूं आहिनि। त चवेसि थो त इमाम हुसैन अलैहिस्सलाम सां मुहबत ऐं पुराणी इहो मुमकिन ई न आहे। त इन करे जीअं ई उतां निकिता आहिनि ऐं निकिरण खां बाद में जीअं करबला पहुता आहिनि त हबीब जो जेको इस्तक़बाल थियो आहे उहो जनाब अली क़ासिम ऐं जनाब अली अकबर इस्तक़बाल कयो आहे। त बाक़ाइदा उते हिकिड़ो जीअं अलाह अकबर जा नारा उते बुलंद थिया आहिनि। जीअं अलाह अकबर जा उते नारा बुलंद थिया आहिनि त ख़ैमागाह हुसैनी में हिकिड़ो जेको आहे त अचरज हिकिड़ी पइजी वई त छाजी अलाह अकबर जी सदा बुलंद थी आहे। त जीअं उतां ख़ैमागाह हुसैनी में ख़बर पई आहे जनाब सैयदा खे त हबीब अची विया आहिनि, इमाम हुसैन अलैहिस्सलाम जा नंढपण जा दोस्त अची विया आहिनि, त जनाब सैयदा ख़ूबसूरत जुमिलो फरमाए थी त जनाब फ़िज़ा खे चवनि थी त ए अमा फ़िज़ा, हबीब खे वञी चओ त ए हबीब ज़ैनब जो जेको आहे तुंहिंजो ज़ैनब जे मथां हिकु वॾो अहसान आहे, तुंहिंजी महिरबानी जो तूं करबला हलियो आहे। तारीख़ लिखियो आहे त जीअं हबीब ते जनाब फ़िज़ा इहो ॿुधायो आहे त ए हबीब जनाब सैयदा तुंहिंजे लाइ हीअ चवे थी त हबीब जेको आहे त पंहिंजो जेको आहे उते ई किरी पिया आहिनि ऐं रोअनि था त चवनि था ए हबीब तूं केॾो न बदकिस्मत आहीं जो हिन काफ़िले इश्क ते एॾो देरि सां पहुतो आहीं। हीअ जेका हिन 75 सालनि जी जेका उमिरि में मारिफत आहे, या मारिफत इहा शुरू खां ई वठी आहे, नंढपण खां वठी करे इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी सोबत आहे। भले मदीने ऐं कूफ़े जे फ़ासिले में कूफ़े में वॾो हिकिड़ो फ़ासिलो आहे, लेकिन तंहिं बावजूद बि जेको पाण में दिलनि जा रब्त आहिनि उहे तमामु घणा आहिनि। जेका मारिफत आहे उहा मारिफत क़ल्बी मारिफत थींदी आहे। मारिफत कॾहिं बि ईअं न आहे त फिज़िकली गॾु हुजूं त मारिफत आहे, लेकिन फिज़िकली इंसानु परे हलियो वञे त मारिफत न हूंदी आहे, न, इहा क़ल्बी मारिफत आहे। इन करे जनाब हबीब इब्न मुज़ाहिर जी जेका मारिफत आहे उहा मारिफत तमामु आला ऐं अरफ़ा मारिफत आहे। ऐं हबीब जेका क्वालिटी हूंदी हुई, हबीब जी क्वालिटी त स्ट्रेटेजिक वार में हू एक्सपर्ट हूंदो हो। इन करे अगरि तव्हां करबला जी जेका उहा वार आहे उहा सुबह आशूर तव्हां पढ़ी ॾिसो त इमाम अलैहिस्सलाम ईअं कैंची जी धार जीअं काफ़िलो ठाहियो आहे ऐं विच ते जेको विच वारो हिसो आहे जनाब अबुल फज़ल अब्बास जे हवाले आहे, जेको साॼे तरफ़ हिसो आहे उहो जनाब हबीब इब्न मुज़ाहिर 75 सालनि जी उमिरि आहे उन्हनि जे हवाले आहे, ऐं खाॿे तरफ़ जेको आहे त उहो मुस्लिम बिन औसजा उहो बि एतिरो बुज़ुर्गी आहे उन्हनि जे हवाले आहे। ऐं हबीब इब्न मुज़ाहिर जे लाइ इहो आहे त हबीब इब्न मुज़ाहिर माना ईअं सम्झो त अधु लश्कर शहीद थी वियो आहे, लेकिन हबीब इब्न मुज़ाहिर पोइ बि जंग कंदा रहिया आहिनि। हू चवनि था त ऐं हबीब इब्न मुज़ाहिर जॾहिं शहीद थियनि था त मुस्लिम बिन औसजा पहुचनि था उते, ऐं मुस्लिम बिन औसजा खे चवनि था त ए मुस्लिम, जेसि ताईं तुंहिंजे खून जो आख़िरी कतरो न वहे तेसि ताईं हुसैन इब्न अली जो साथ न छॾ। इन करे हीअ जेका मारिफत आहे इहा मारिफत उहा मारिफत आहे जेका इंसान जे क़ल्ब ताईं पहुतल आहे। इन करे असां जेके बि आहियूं अॼु जे ज़माने में, असां वटि जेको बि पैगाम आहे, इस्लाम जो जेको बि पैगाम आहे, इहो पैगाम असांजो बज़ुबान न हुजे, असांजो पैगाम बाक़ाइदा असांजे दिलनि ताईं हुजे, असांजे उहो दिलनि ताईं रस्क करे वञे। जीअं हिकिड़े इस्लाम जे फ़िलासफ़र जो आयतुल्ला बाक़र सदर जो बहितरीनु हिकिड़ो जुमिलो आहे त तव्हां इस्लाम में बहितरीनु तरीक़े सां ईअं ज़म थी वञो जीअं ज़म थियण जो हक़ु आहे। ऐं इस्लाम में ज़म थियण सां ई असां जेको आहे हबीब इब्न मुज़ाहिर जीअं बणिजी सघूं था। ऐं जीअं हबीब इब्न मुज़ाहिर त बुज़ुर्ग आहिनि, असांजे जेके बुज़ुर्ग आहिनि असांजे नज़दीक, असां जेके जवान आहियूं असांजे लाइ त जनाब अली अकबर अली क़ासिम जा बि इलाही मिसाल आहिनि। इन करे हबीब इब्न मुज़ाहिर जो जेको असां वटि करबला में मिसाल आहे उहो मिसाल तारीख़ मिसाल आहे, ऐं इहो नंढपण खां वठी जी तरबियत आहे, जवानी नौजवानी ऐं बुज़ुर्गी। इन करे हबीब जेको आहे त बहितरीनु केवल प्रोग्राम छो त पंहिंजे अख़्तामी मरहले में पुॼी रहियो आहे।
क़िबला असहाब इमाम हुसैन मां असां इंसाननि खे या असां जेके हिन वक़्त जा दौर हाज़िर में आशिक़ान हुसैन हुजण जा दावा कयूं था, असांजे लाइ छा सबक़ु आहे असहाब इमाम हुसैन मां? जेको पहिरियों तव्हांजो सुवालु हो, इन में बहितरीनु मां तव्हांखे आगाह कंदो हलां त जेके हीअ तव्हांखे कुझु निशानियूं ॿुधायूं, इन खां अलावा बि कुझु निशानियूं आहिनि। इहे ई निशानियूं आहिनि जेके जेको आख़िरी असांजो वक़्त जो इमाम आहे उन्हनि जे असहाब में बि इहे ई निशानियूं हूंदियूं। बिल्कुलु। इन करे ईअं न आहे त इहे जेके निशानियूं आहिनि गुज़री वियूं ऐं हाणे इहे वरजाइबियूं न। इन करे असांखे बि इहो ई घुरिजे त जेको अंसार इमाम हुसैन अलैहिस्सलाम में निशानियूं हुयूं उहो बि इंसान हुआ, ग़ैर मासूम हुआ। अगरि उहे बि बणिजी सघनि था, वह बि कल्बी जेको आहे त 3 ॾींहं पहिरियां हुर जहिड़ो आशिक़ हुसैन बणिजी सघे थो, त असां किथे आहियूं? हुर जो मिसाल असां वटि ईअं आहे त हुर मुस्लमान हो ऐं कूफे जो रहंदड़ हो, 60 साल हुन जी उमिरि हुई, लेकिन वह बि कल्बी हिकिड़ो ईसाई हो। वह बि कल्बी जी 3 ॾींहं जेको आहे त कुझु ॾींहं पहिरियां शादी थी आहे, ग़ालिबन 3 ॾींहं पहिरियां शादी थी आहे। 3 ॾींहं पहिरियां जेको आहे त उनजो करबला जे नैनवा जे मक़ाम तां गुज़रणु, इमाम हुसैन सां मुलाक़ात थियण खां बाद में शिदाई इमाम हुसैन थी वञणु, इहो वॾो मक़ाम आहे। वरी उनजी वालदा जो चवणु, जॾहिं उनजो सरकलम थिए थो, उनजो वालदा जो चवणु त जॾहिं उनजो सरकलम थिए थो, सरकलम थियण खां बाद में यज़ीदी लश्कर इहो सोचे करे उनजो सर वापसि करे थी त हीअ ईसाई आहे, त उनजी वालदा चवे थी त असां राय ख़ुदा में ॾिनल शइ वापसि न वठंदा आहियूं। त इहो 3 ॾींहंनि जी तरबियत आहे। हुर त पोइ बि 60 साल जेको आहे त इस्लाम में गुज़ारिया आहिनि, ठीकु आहे, जेको आहे त हुन अहल बैत जी राहिब बि पंहिंजी जान कुर्बान कई इमाम जी राह। इन करे लाज़मी ईअं आहे त असां जेको आहे त ख़ुदा, असांजो अवलीन मक़सदु ख़ुदा हुजणु घुरिजे ऐं ख़ुदा जो मक़सदु असांखे अज़ीज़ हुजणु घुरिजे। उन खां बाद में अहल बैत अलैहिस्सलाम असां वटि ज़रियो आहिनि ख़ुदा ताईं पुॼण जे लाइ। असहाब इमाम हुसैन अलैहिस्सलाम असां वटि बहितरीनु नमूनो आहिनि। इन्हनि असहाब अलैहिस्सलाम जी जेको आहे त असां सीरत ते अमल करे बहितरीनु नमूने सां असां पंहिंजे वक़्त जे इमाम जा असहाब थी सघूं। बिल्कुलु बेशक। नाज़रीन, असां गुफ़्तगू कईसीं असहाब इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे फ़ज़ाइल ऐं उन्हनि जी ज़िंदगी ते, उन्हनि जी तारीख़ ते। असां तमामु शुक्रगुज़ार आहियूं क़िबला साईं मोहसिन ज़फ़र अली जा, जिन पंहिंजे वक़्त मां कुझु टाइम कढी असां वटि हिते तशरीफ़ खणी आया ऐं असांखे पंहिंजो वक़्तु ॾिनऊं। नाज़रीन, असहाब इमाम हुसैन जी ज़िंदगी मां असांखे ईसार, कुर्बानी, सब्र, जाननिसारी, फ़िदाकारी, मक़सद सां सचाई ऐं दीन इस्लाम जे लाइ कुर्बानी ॾियण जो हौसलो वठण जो दर्स वठणु खपे। उमेदु आहे त असां सभु असहाब इमाम हुसैन जी सीरत ते अमल करे पंहिंजे पाण खे हुसैनी बणाए सघंदासीं। नाज़रीन, हिते प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजे टाइम ते पुॻो। मिलूं था हिकु ॿिए ॾींहुं, हिकु ॿिए उनवान, हिकु ॿिए महिमान सां गॾु। सलाम या हुसैन। शाह अस्द हुसैन, बादशाह अस्द हुसैन, दी अस्द हुसैन, दी पनाह अस्द हुसैन, सरदाद न दाद दस्त दर दस्ते यजीद, अक्का के बिनाए ला इलाहा अस्द हुसैन।